लाला चाची के छॾे आई? हा कमज़ादी, इहो ओचितो फ़ैसिलो तो छो कयो? फ़ैसिलो ओचितो न आहे। अम्मा त मामा वारनि ॾे घणे वक़्त खां संभरियल हुई, पर घर अकेलो तॾहिं न वई। हाणे तूं अची वई न घर खे संभालण लाइ, इन करे अम्मा कुझु वक़्तु आराम करण लाइ वई आहे। छा पंहिंजे घर में चाची खे सुकून न मिले छा? हिते तव्हांजो पाण में पियो झेड़ो हले, मां बेज़ार थी पवां, उन करे अम्मा खे छॾे आयसि त कुझु वक़्तु मां बि हिन घर में सुकून सां रही सघां। चाची खे हितां कढण जो इहो ई मक़सदु आहे या को ॿियो? हाकिमज़ादी, मुंहिंजो असुल मक़सदु आहे तुंहिंजे भाउ खे ख़तमु करणु। जेकॾहिं अम्मा हिते हुजे हा न, असांखे इन क़दम खणण जी इजाज़त हरगिज़ न ॾिए हा। हाणे अम्मा हली वई, तूं ऐं मां सोट सिजावल खे सुकून सां ख़तमु करे सघूं था। सही सही ॿुधा लाला, तो इहो पको इरादो करे छॾियो आहे? जेकॾहिं इहो पको इरादो न हुजे हा त अम्मा खे हितां वञण बि कोन ॾियां। इत्तफ़ाक़ सां जेकॾहिं सोट बची थो वञे त तूं ऐं मां हिन घर मां आराम सां निकिरी सघूं। पर जेकॾहिं अम्मा बि हिते हुजे हा न त हुनखे हितां वठी वञण में मसइलो पैदा थिए हा। इहो तो तमामु सुठो कयो लाला, बसि सोचणो इहो आहे त अदा खे ख़तमु कीअं कजे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।